नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त तव्हांखे मुंबई मां ख़बर ॾींदा हलूं त जाली डॉक्टर सॾराए 14 शादियूं कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। भारतीय रियासत अड़ीसा सां तालुक़ रखंदड़ 54 सालनि जे बधू प्रकाश सवें उर्फ रमेश सवें नाले शख़्स खे गिरफ़्तार करे वरितो। सवें जो हदफ़ अक्सर विचोली उमिरि ऐं तलाक याफ़्ता औरतूं हुयूं। हू रिश्ते जी वेबसाइट ज़रिए हिननि सां राब्तो क़ाइमु कंदो हो ऐं पाण खे वफ़ाक़ी वज़ारत सिहत जो कमु कंदड़ डॉक्टर ॿुधाईंदो हो। सभ खां पहिरीं हिन 1982 में ॿी शादी कई ऐं हिन खां पोइ 2002 खां 2020 ताईं ॿियूं शादियूं कयूं ऐं हिक खां पोइ ॿी घरवारी खे छॾींदो रहियो। भुवनेश्वर जे DSP भारती मीडिया खे ॿुधायो त हिन जो हदफ़ आला तालीम याफ़्ता औरतूं हुयूं जेके मुख़्तलिफ़ सरकारी ऐं निजी इदारनि में आला उहिदनि ते मुक़ररु हुयूं। सवें जी नज़र इन्हनि जे पैसनि ते हुई। पुलिस जवाबदार जे कब्ज़े मां 11 अदद ATM कार्ड ऐं ॿी तफ़सील बि हथ कई आहे। सवें जे मुतासिरनि में सुप्रीम कोर्ट जे हिकु वकील ऐं सेंट्रल आर्मिड पुलिस फोर्स जे हिकु सीनियर एहलकार भी शामिल है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।